ॿुधो ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो हो ॿुधो ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो छा आहे गोगड़ो छो कंदा आहियूं थदड़ी छंड छो हणंदा आहियूं छा थींदी आहे हटड़ी सवाल जो जवाब दो सोचे समझी जवाब दो सवाल जो जवाब दो सोचे समझी जवाब दो मासत पुफी ॾेराणी मारोट केर आहिनि ही सभई मासत पुफी ॾेराणी मारोट केर आहिनि ही सभई रिश्ता नाता ॾिण ऐं वार समझी कीअं सघंदा ही ॿार समझी कीअं सघंदा ही ॿार ॿारनि जो कोई ॾोह न आहे हिते वॾनि जो ध्यानु ई न आहे सिख्या किथां खां ईंदी आहे शुरू त घर मां थींदी आहे सिख्या किथां खां ईंदी आहे शुरू त घर मां थींदी आहे सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा शान सिंधियत जा मिटिजी वेंदा सिंधी संस्कृति भुलिजी वेंदा शान सिंधियत जा मिटिजी वेंदा बंदि थी वेंदा द्वार असांजा सभ्यता ऐं संस्कार असांजा ॿुधो ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो ॿुधो ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾियो शान मान ॾिण वार असांजा सभ्यता ऐं संस्कार असांजा शान मान ॾिण वार असांजा सभ्यता ऐं संस्कार असांजा सभ्यता संस्कार असांजा सभ्यता संस्कार असांजा ॿुधो 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 अरे वाह एतिरे में कपिड़ा बि मटाई आहिनि हाँ मम्मी हाणे त अञा कम करणा बाक़ी आहिनि लोला पचाइणा आहिनि वरी सुभाणे ई कपिड़ा पाइणा आहिनि अच्छा ॿुध मूं करेला बि लूणे रखिया आहिनि मेथी पटाटा बि वढे रखिया अथमि ऐं मठो बि ठाहे छॾियो अथमि थैंक यू मम्मी छड़ी थैंक यू वरी छाजी अॼुकल्ह जे ज़माने में तूं ई त आई जेके सभु रीतियूं रस्मूं प्यार सां करी थी न त अॼुकल्ह केरु करे थो ऐं वरी लोला पचाइण मम्मी पर अॼुकल्ह त सभु शयूं थधिड़ी जूं बेसणियूं लोला सभु ऑनलाइन पिया मिलनि ऑनलाइन ऑनलाइन हाँ मम्मी सभु ऑनलाइन बाक़ी हाणे त बस पूजा बाक़ी अथव ऑनलाइन घोर कलयुग है भाई चऊं भला तूं संभाले कजांइ आज ॿ दफ़ा खाधो छो पिया ठाहियो गेस्ट कमिंग तू छो पिया न जागी खुशबू आई फ्रेग्रेंस आई मां लोला पई पचायां अरे वाह पहिरियों लोलो मुंहिंजो हाणे त पहिरियों लोलो तुंहिंजो पर सुभाणे थधिड़ी आहे न थधिड़ी 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 तू हाणे सवाल जवाब न बाक़ी सवाल सुभाणे हाणे वञी सुम गुड नाइट मम्मा गुड नाइट पूजा जा आहिनि सब्र रख पुट सब पूजा जे लाइ आहिनि तुंहिंजो लोलो तोखे पोइ मिलंदो अच्छा हिते अच चांहि खपे बाबा चांहि खपे हेडेक पियो थिए चांहि छा हेडेक थधिड़ी आहे नो चांहि बाय अरे
chai, no fooky fooky daddy, only cold coffee, only cold coffee. Huh? Cold coffee. Guys, I'll manage. Okay? I'll manage. छॾियो कोल्ड कॉफ़ी खे। पहिरें अखियुनि खे अखियुनि सां छुइबो पूजबो त वञा मां गुरियाणीअ वटि। अच बेबू। हिकु सेर ॿ सेर टे सेर लाकड़ो वॾी माई नंढी माई लंघे पई पार देवी रानी तूं थधो करे ठार। हिकु सेर ॿ सेर टे सेर लाकड़ो वॾी माई नंढी माई लंघे पई पार देवी रानी तूं थधो करे ठार। हूअं त पट ते वेही करे पूजा कबी आहे, पर अॼुकल्ह गोॾा ऐं चेल जवाब ॾेई चुका आहिनि। हक़ीक़त त इहा आहे जो हिकु भेरो तूं हेठि वेही रहीअ त पोइ उथारण लाइ क्रेन किथां आणबी? थधिड़ी आहे, थधी थी। हाणे मां चवां क तूं चवंदे? मां चवां। हा अच अच चओ। हिकु सेर ॿ सेर टे सेर लाकड़ो वॾी माई नंढी माई लंघे पई पार देवी रानी तूं थधो कर ठार। शाबाश। हाणे मूं लाइ चओ। चओ। हिकु सेर ॿ सेर टे सेर लाकड़ो वॾी माई नंढी माई लंघे पई पार देवी रानी तूं थधो कर ठार। हिकु सेर ॿ सेर टे सेर लाकड़ो वॾी माई नंढी माई लंघे पई पार देवी रानी तूं थधो करे ठार। हाणे त ॿुधायो हिन सॉन्ग जो मतिलब। हाणे कुछ न पुछ, मूंखे वञिणो आहे गुराणीअ वटि कथा ॿुधण। हा हा पुट तूं भली वञ, उते वरी साहेड़ियूं बि त गॾजंदा न, ऐं तव्हीं सभु लोले टुकरीअ सां सुगुन त करियो। तव्हांजो दॿो तयारु आहे, गरम न कजो। हलो मां हलां थी। अरे वाह, हे लोलो त मस्त आहे, डिलीशियस। अरे छा पियो बुणबुण करी दादे वांगुर? तव्हीं त मुंहिंजे को बि सवाल जो जवाब नथा ॾियो। रुसी छो तो पुट? पुछ जेको पुछणो अथई। न पुछंदो त निंड कान ईंदसि। दादू तूं छॾ हिन खे, तूं पुछ। अरे हिन जा सुवाल त कॾहिं बि पूरा न थींदा। हलो मां हलां थो, पढ़। पापा जीव बाय बाय। बाय। तूं छॾ हिन खे, तूं पुछ जेको पुछणो अथई। हिन सॉन्ग जो मतलब छा आहे? कहिड़ो सॉन्ग? अच त ॿुधाए। वाह, थदड़ी साल में 4 दफ़ा छो नथी अचे? छा पियो बुणबुण करी दादे वांगुर? हिन सॉन्ग जो मतलब छा आहे? कहिड़ो सॉन्ग? आखड़ियूं टिकड़ियूं। अच्छा ही इन लाइ त तोखे शीतला माता जी आखाणी ॿुधणी पवंदी ऐं सम्झणी बि पवंदी। थदड़ी स्टोरी, टेल मी। आखाणियूं त घणेई, पर हिकु मां तोखे ॿुधायां थी, शीतला माता जी। शीतला माता? हा, हिंदी में तो ॿुधो हूंदो न, शीतल। शीतल, ठंडा ठंडा, कूल। हा, त शीतला माता सोचियो त छा धरतीअ ते को मुंहिंजो मंदिर बि आहे की न, त माण्हू मूंखे कीअं यादि कंदा।
इन लाइ उन हिकिड़ो ॿुढड़ीअ जो रूप धारण कयो ऐं हेठि ॻोठ में आई ऐं ॾिठाई त माण्हू सभु पंहिंजे पाण में बिज़ी लॻा पिया आहिनि। कंहिंखे बि कंहिं मिट माइट लाइ वक़्तु ई कोन्हे। सो उहा चयईं हिकिड़े घर वटां लंघी त हुन घर मां कंहिं गरम गरम पाणी उन मथां उछलियो ऐं माता जे बदन ते जीअं ई गरम पाणी पियो उन जे सॼे बदन ते फोफींदा थी पिया। माता हिते हुते पे भॻी पर केरु हुन जे मदद ते ई कोन आयो। Very bad. ॿाहिरि किचिरो था फिटी कनि people. Very dirty, very dirty. छा हिननि खे स्वच्छ भारत जे बारे में ख़बर कोन्हे छा? न हुई न पुट, न हुई। तॾहिं त मोदी बि कान हो न। अरे ही छा पिया चओ? हुन जे बदन ते त बलून बलून थी विया हूंदा। हुनखे ॾाढो रोअण आयो हूंदो न। बलून बलून न, फोफींदा चओ, फोफींदा। फुफिंडा फुफिंडा फ चवण वक़्तु ॿई चप मिलंदा आहिनि। आ वरी चओ फो फींडा। यस अची वियो। फपिंडा 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 फपिंडा। हाणे बस कर, घणी एक्टिंग न कर। पोइ छा? पोइ पोइ सॼी सिट त ॻाल्हाए। चओ पोइ छा थियो? पोइ छा थियो? हाणे हुनखे ॾाढो सूर पिए थियो। आई वेचारी। हा हा, पर कंहिंखे बि टाइम कोन हो। तव्हांखे ख़बर आहे हुन ॾींहुं टीटू जेको आहे न हो गटर में किरी पियो। अयला, ढक्कन खुलियल हो न। ओहो, केरु कोन आयो। साम्हूं वॉचमैन खे आवाज़ ॿुधण आई त हो डुकंदो आयो ऐं हुनखे बचाई। अच्छा, त हाणे हीअ हालत आहे असांजी सोसाइटीअ जी। असांखे कुझु त करिणो ई पवंदो न। पर पुट, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, कॾहिं बि केरु किरी पवे त हुनजी मदद ज़रूरु कजांइ। हाणे तव्हांजो उपदेश पूरो थियो हुजे त अॻियां वधो। हा हा, भले भले। माता हिते हुते पे घुमी त हिकिड़ी कुंभारण हुनखे ॾिसी वरितो। कुंभारण? मिटीअ जा मटका केरु ठाहींदो आहे? कुंभार। त हुनजी ज़ाल कुंभारण। यस, ओके, कुंभारण। हुन कुंभारण शीतला माता खे ॾिठो ऐं हुनखे ॾाढो दुख पिए थियो त हुन छा कयो, हुन खणी थधे पाणीअ जा छंडा शीतला माता ते हयां। शीतला माता खे ॾाढो आराम आयो त कुंभारण माता खे चयो, माता तोखे त बुख लॻी हूंदी। ऐं माता खे चयईं त मूं वटि कलो को रखियल खाधो आहे। ही लोलो आहे, हीअ रबड़ी आहे ऐं थोरो ॾुध बि आहे। माता उहो रखियल खाधो खाई ॾाढी ख़ुशि थी ऐं उनखे ॾाढो आराम आयो ऐं चित बि शीतल थी वियुसि। तॾहिं कुंभारण चयोसि त माता अचु मां तुंहिंजा वार ठाहियां, हणी करियांव। त जीअं ई हुन माता जा वार पे ठाहिया, माता जे मथे ते हुनखे 3 अख नज़र आई। 3 अखियूं? हा, माता खे न 3 अखियूं हूंदियूं आहिनि। 3 अखियूं? हा पुट, सभिनी खे 3 अखियूं हूंदियूं आहिनि। तुंहिंजी ॾाॾीअ खे त 6 अखियूं अथसि। सभु के हंधा सभु कुझु नज़र ईंदो अथसि। जॾहिं कुंभारण हुन जूं 3 अखियूं ॾिठियूं न त उहा ॾाढो घबराइजी वई ऐं तॾहिं शीतला माता हुनखे पंहिंजो असली रूप ॾेखारियो। कीअं लॻंदी आहे शीतला माता? ॾिस,
मूंखे बि 3 अखियूं आहिनि, भला 3 अख किथे आहे? मन जी अख उहा आहे 3 अख। हिन खे असां कॉन्संट्रेशन बि चवंदा आहियूं। जॾहिं का ॾुखी पोइम हूंदी आहे त तूं ॾाढे ध्यान सां पढ़ंदो आहीं त उहा अख खुली वेंदी आहे ऐं तोखे उहा ॾुखी पोइम बि बैत बि सुठी तरह सां यादि थी वेंदो आहे। पर ही डोंकी ते छो वेठी आहे? उहो इन करे जॾहिं कुंभारनि हिन खे चयो, माता मां त ॾाढी ग़रीब आहियां, मां तोखे किथे विहारियां, तॾहिं माता उन जो साम्हूं बीठल गॾो ॾिठो ऐं वञी उन ते वेही रही। इन करे उहा डोंकी ते वेहंदी आहे। हिन जे हथ में बुआरी छो आहे? छो जो बुआरी आहे निशानी सफ़ाईअ जी। हिन जे मटके में छा आहे? हिन जे मटके में शीतल जल आहे। जॾहिं बि कंहिंखे बुखार थींदो आहे न त असां माता जी पूॼा कंदा आहियूं ऐं पोइ इहो शीतल जल सभिनी जे मथां विझंदा आहियूं त माण्हू ठीकु थी वेंदो आहे ऐं सभु सुठो थी वेंदो आहे। जे मूंखे बि बुखार थींदो त मां बि शीतला मां जी पूॼा कयां? पर तोखे बुखार छो थींदो पुट? तूं त सदाईं साफ़ रहंदो आहीं। खाधे खां पहिरीं हथ बि धोईंदो आहीं, सुम्हण खां पहिरियों ब्रश कंदो आहीं, ॾंद साफ़ रखंदो आहीं, पोइ बुखार छो थींदो? त चओ शीतला माता जी जय। हाँ, जय जय जय। हाणे तूं दादे खे वञी चओ त हू तोखे शीतला माता जो गानो ॿुधाए। ख़बर अथई ॾाढो सुठो ॻाईंदो अथई। चईसि वञी, ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार माता ठार जग जे बचड़नि खे ठार, अम्मा दगे बि ठारियो अथई हाणे बि ठार, हे जग तुंहिंजो नंढड़ो पार, तेरी चरण जो शाम, हे जग लखे पंज पवन पार, ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार, ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार। रीतियूं ऐं रिवाज हर क़ौम हर संस्कृतीअ जी सुञाणप आहिनि ऐं उन्हनि में आहिनि जुड़ियल गीत। गीत यानी संगीत जंहिंजी का बि ॿोली न थींदी आहे। असांजे यूट्यूब चैनल ते अॼुकल्ह सभिनी ॿोलियुनि जा गीत ऐं केतिरा ई रूपक रखियल आहिनि ऐं असांजो ही बेबू ॿियनि ॿारनि वांगुरु सभु कुझु ॿुधे थो, पर उनखे असांजे हिन अखड़ियुनि टिखड़ियुनि वारो लोकगीत थधिड़ीअ जो सम्झ में कान आयो ऐं हिन जे ॾाॾे ॾाॾीअ वरितो मौक़े जो फ़ाइदो ऐं ॿुधाई उनखे आखाणी थधिड़ीअ जी। सो तव्हीं बि जीअं ई तव्हांखे को मौक़ो मिले पंहिंजे ॿारनि खे हमेशह ॿुधायो आखाणियूं ऐं सम्झायो उन्हनि खे मानाऊं, उन्हनि सुवालनि जूं ॿुधायो उन्हनि खे अहिड़ा ई जवाब। त पोइ बेबू अॼु तुंहिंजो सुवालु कहिड़ो आहे? लायन ऐं टाइगर खे सिंधीअ में छा चइबो आहे? ओहो, लायन खे चइबो आहे शींहं ऐं टाइगर खे चइबो आहे वाघ। सो तूं ॿुधाए, तूं हाणे चई ॿुधाए। शींहं वाघ। शींहं ऐं वाघ। वाघ वाघू न, वाघू माना क्रोकोडाइल। सो वाघ। शींहं वाघ। वाघ। शींहं वाघ। अरे पर शींहं अलॻि ॻाल्हि थी वेंदी, वाघ अलॻि थी वेंदी। चओ शींहं। शींहं वाघ। वाघ। शींहं। शींहं वाघ। वाघ। शींहं। शींहं। हाँ, राइट। वाघ। वाघ। ग्रेट। सो शींहं वाघ। शींहं वाघ। तूं त ॾाढो होशियारु पुटु आहीं असांजो। वाह वाह।